हूअं त गदिलाण बि चमड़ी ऐं जिस्म जे अंदरिएं औज़ारनि ते असर अंदाज़ थींदी आहे, पर मटिजंदड़ मौसम तक़रीबन हर माण्हूअ लाइ एलर्जीअ जो सबबु बणिजी वञे थी। जीअं ई मौसम मटिजण शुरू थी वई आहे, तीअं ई माण्हू खंघि ऐं ज़ुकाम में वठिबा पिया वञनि। पर खंघि ऐं ज़ुकाम जहिड़े मसइलनि मां घर में मौजूदु शयुनि सां जिंद छॾाए सघिजे थी। अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं त घर में मौजूदु शयुनि सां कहिड़ीअ रीति खंघि, नज़ले ऐं ज़ुकाम मां छुटकारो माणे सघिजे थो। खंघि ऐं नज़ले मां जिंद छॾाइण लाइ फूदने जे पननि जी चांहि इंतिहाई काराइती हूंदी आहे। फूदने जे पननि खे पाणीअ में उॿारे उन्हनि जो काढ़ो ठाहे पीअण सां साह जी नालीअ खे आराम मिले थो। इहा त तव्हांखे ख़बर आहे त फूदने जी तासीर थधी हूंदी आहे, उन करे न रुॻो फूदने जी चांहि पर उन जो तेल ऐं पाणी बि चेहरे ते लॻाए चेहरे ऐं चमड़ीअ जी एलर्जीअ खां बची सघिजे थो। हेड एंटी बैक्टीरियल ऐं एंटी फंगल ख़ासियतुनि वारो मसालो आहे। इहा जिस्म में मुदाफ़ियती क़ुवत वधाए थी। इहो ई सबबु आहे त उनखे ज़ख़म या सोज ते लॻाइण सां फ़ाइदो थींदो आहे। थोरे मिक़दार में हेड खीर में मिलाए पीअण सां जिस्म जी एलर्जी ऐं नज़ले ज़ुकाम मां फ़रहत माणे सघिजे थी। इन सां गॾु नाज़बू ॿूटो त तक़रीबन हर कंहिं ॾिठो हूंदो। नाज़बू ॿूटे खे तुलसी जो ॿूटो बि चयो वेंदो आहे। इहो बि नज़ले ज़ुकाम ऐं एलर्जी जे ख़ात्मे लाइ तमामु बहितरीन साबित थिए थो। इन लाइ नाज़बू जा 2-3 पन चॿाड़ण घुर्जनि, जेकी ज़हनी दबाव घटाइण में बि वॾा मददगार साबित थींदा आहिनि। सियारे जी मौसम में थधि हुजण करे त हूअं बि पाणी गरम करे विंझणो पवे थो, पर जेकॾहिं हल्के गरम तोड़े थधे पाणीअ में निम जा पन मिलाए विंझबो त इहो बि जिस्म जी एलर्जी जे ख़ात्मे लाइ बहितरीन सवण साबित थींदो आहे। इन खां सवाइ निम जे पननि जो तेल नारियल जे तेल सां गॾाए जिस्म ते लॻाइण सां नज़ले ज़ुकाम ऐं हर क़िस्म जी एलर्जीअ जो ख़ात्मो करे सघिजे थो। इन सां गॾु नज़ले ज़ुकाम ऐं खंघि मां छुटकारो माणण लाइ सुंढ जो काढ़ो बि हिकु टिप साबित थींदो आहे। निछूं अचण या घणी खंघि जी सूरत-हाल में सुंढ ऐं दालचीनीअ जो काढ़ो ठाहे उन में थोरी माखी मिलाए पीजे त इहो मिंटनि में फ़रहत ॾियारींदो आहे।